जी सिंध दोस्तों इरसा एक्ट जे हवाले सां सिंध जे अंदरि हिकिड़ो बहस जारी आहे। इरसा एक्ट जेको आहे अमेंडमेंट जेका हुनमें प्रपोज कई वई आहे उहा असल में सिंध जे पाणीअ ते धाड़े हणण जी साज़िश आहे। उन हवाले सां मां सां मुखातिब आहियां। हींअर जेका अमेंडमेंट प्रपोज कई वई आहे उन खां पहिरियां थींदो ईअं हुयो त चेयरमैन जी जेका मुक़ररी हुई उहा डायरेक्ट वफ़ाक़ तरफ़ खां कोन कई वेंदी, पर सूबनि जा जेके 4 मेंबर हुया, 4 सूबनि जा, उहे पंहिंजे वारे मुताबिक़ हर साल चेयरमैन जो उहिदो संभालींदा। ऐं हींअर अमेंडमेंट करे उनखे प्राइम मिनिस्टर जेको आहे उहो डायरेक्ट कंहिं बि वफ़ाक़ जे नुमाइंदे खे चेयरमैन लॻाए सघे थो ऐं हू जेको आहे सो चेयरमैन जा फ़र्ज़ सर अंजाम ॾींदो। ऐं बाक़ी सूबनि जा जेके मेंबर हुआ उहे सिर्फ़ु मेंबर ई रहिजी वेंदा। उन हवाले सां वधीक अमेंडमेंट ईअं कई वई आहे त उन चेयरमैन खे इहो पावर ॾिनो वियो आहे, हू पंहिंजी मर्ज़ीअ सां एक्सपर्ट्स जेके आहिनि पाणीअ जा उन्हनि जी हिकिड़ी कमेटी जोड़े ऐं उहा कमेटी उनखे सलाहकार तौरु कमु करे। ऐं अगरि कंहिं बि सूबे खे को पाणी जी विर्छ मुताबिक़ या कैनाल जी जेके निकिरनि था नवां सिंधूअ ते उन जे मुताबिक़ ॿिया के बि मसइला अचनि था साम्हूं, एतिराज़ उथारनि था कंहिं बि हवाले सां, उहे एतिराज़ चेयरमैन हल कंदो ऐं उहा इंडिपेंडेंट एक्सपर्ट्स जी जेका कमेटी हूंदी उहा उनखे उनमें असिस्ट कंदी। ऐं इहा बि उनमें अमेंडमेंट कई वई आहे त चेयरमैन जो जेको फ़ैसिलो हूंदो कहिड़े बि एतिराज़ जे हवाले सां उहो फाइनल हूंदो, उनखे कंहिं बि कोर्ट में तव्हां चैलेंज कोन था करे सघो। असल में ही सॼो जेको मांदाण मचियो आहे, उहो जेको मेलो लॻो आहे उहो असल में पटको चोरी करण जे लाइ लॻो आहे। उहो पटको कहिड़ो आहे, ग्रीन पाकिस्तान जे नाले सां हिकिड़ो प्रोजेक्ट अनाउंस थियो जंहिं तहत फार्मिंग जे लाइ गवर्नमेंट ऑफ पाकिस्तान नोटिस कढियो त आर्मी जेका आहे सो उहा ख़ाली पियल ज़मीनूं गवर्नमेंट जूं खणंदी ऐं उन ते हू फार्मिंग कंदी। उन हवाले सां ज़ाहिर आहे हाणे मौजूदा जेके एग्रीकल्चर आहे उन में बि सिंध बलोचिस्तान ऐं ॿियनि सूबनि जो एतिराज़ रहंदो आयो त असांखे ज़रूरत मुताबिक़ पाणी कोन थो मुहैया कयो वञे, इंडस्ट्रियल जेको डेल्टा आहे उहो सुके थो पियो, समुंड चढ़ंदो थो अचे। इन सभिनी एतिराज़नि जे बावजूद बि अगरि वधीक असां एग्रीकल्चर ज़मीन राईंदासीं त उनजे लाइ पाणी खपे। उहो पाणी किथां ईंदो? उन पाणी अचण जे लाइ जॾहिं सूबनि जा मेंबर वेठा हूंदा त ज़ाहिर आहे हर को पंहिंजे सूबे जी पंहिंजो हिसो कोन छॾींदो। उनजे लाइ हिकिड़ो नओं तरीक़ो इहो कयो वियो त वफ़ाक़ तरफ़ खां चेयरमैन मुक़ररु कयो वेंदो ऐं चेयरमैन केरु हूंदो, जीअं सभिनी इदारनि जा चेयरमैन लॻियल आहिनि, इरसा जो बि चेयरमैन ईअं लॻंदो ऐं उहो चेयरमैन छा कंदो तव्हां सभिनी खे ख़बर आहे। सूबनि जा एतिराज़ जेके आहिनि रद्द जी टुकरी में हलिया वेंदा ऐं अहिड़े नमूने सां ई सभिनी सूबनि जो ख़ासि तौर ते सिंध जो पाणी कटियो वेंदो, उनजे हिसे मां पाणी कटियो वेंदो, सिंध जी ज़मीन बंजर थी वेंदी, सिंध जी डेल्टा जेका आहे उहा सुकी वेंदी अञा वधीक ऐं समुंड साॻे नमूने सां सिंध जी ज़मीन खाईंदो रहंदो ऐं एग्रीकल्चर फार्मिंग जे नाले ते ग्रीन्स पाकिस्तान इनिशिएटिव प्रोजेक्ट जे नाले ते सिंध जी ज़मीन ॿिए तरफ़ खां इदारा जेके आहिनि सो उहे वलारींदा वेंदा। सिंध जो पाणी अहिड़े नमूने सां वाॻूअ जे वात में हलियो वेंदो ऐं सिंध जी ज़मीन असांजे पेरनि मां खिसकी वेंदी। इन जे लाइ सभिनी खे गुज़ारिश आहे मुंहिंजी, सियासी पार्टियूं, सियासी लीडर, जेको बि सिंध जे पाणी जे लाइ सिंध जे मसइलनि जे लाइ बीहे थो त सियासी तहरीक जो हिसो कयो, सियासी पार्टियुनि खे सपोर्ट कयो, सियासी लीडर्स खे सपोर्ट कयो, लीडर्स खे हिमत ॾियो, उन्हनि खे बैकअप ॾियो, हू तव्हां असांजी अॻुवानी करे सघनि, उन्हनि खे हिमत ॾियो त हू स्टैंड वठी सघनि, उन्हनि खे एतमाद ॾियो त स्टैंड वठी सघनि। उन्हनि खे एतमाद हुजे त सॼी क़ौम उन्हनि जे पोयां बीठी आहे। महिरबानी।